नासिन हेडलाइन सां ॾिठो देवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। नंगर पार्कर जी अदालत कारून जट जी कटाई वारे मामले जो सख़्त नोटिस वठंदे कम रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट नंगर पार्कर जे जज कटाई कंदड़ ॿिनि कंपनियुनि कोहिनूर ऐं FWO खे फौरी तौर कम बंदि करण ऐं शोकास नोटिस जारी करे छॾिया आहिनि। SHO नंगर पार्कर, SHO दारू धांधल, SSP थरपारकर, विंग कमांडर रेंजर्स नंगर पार्कर मुख्तार कार ऐं असिस्टेंट कमिश्नर खे फौरी तौर कार जबर चाहींदा धाना गांव जबर जी कटाई जो कम रोकाइण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत मशीनरी फौरी तौर हटाए पत्थर खणी बींदड़ ट्रकनि ऐं ट्रालनि खे बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत डिप्टी कमिश्नर थरपारकर, असिस्टेंट डायरेक्टर मिनरल ऐं माइंस खाते थरपारकर, डिप्टी कंजरवेटर शिकारपुर थरपारकर, असिस्टेंट डायरेक्टर सियाहत ऐं सकाफत खातो, सब डिविजनल वेलो खातो ऑफिसर, असिस्टेंट डायरेक्टर माहौलियात ऐं मौसमी तब्दीली खातो खां रिपोर्टूं ऐं दस्तावेज़ात तलब करे वरिता आहिनि। अदालत कंपनी मालिकनि खे 6 जनवरी 2022 ते अदालत में ज़ाती हैसियत में पेश थी शोकास जो जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कई पिया। नंगर पार्कर जी अदालत कारून जट जी कटाई वारे मामले जो सख़्त नोटिस वठंदे कम रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट नंगर पार्कर जे जज कटाई कंदड़ ॿिनि कंपनियुनि कोहिनूर ऐं FWO खे फौरी तौर कम बंदि करण ऐं शोकास नोटिस जारी करे छॾिया। SHO नंगर पार्कर, SHO दानू धांधल, SSP थरपारकर, विंग कमांडर रेंजर्स नंगर पार्कर मुख्तार कार ऐं असिस्टेंट कमिश्नर खे फौरी तौर कासर जबल ऐं धाना गांव जबल जी कटाई जो कम रोकाइण जो हुकुम ॾिनो। अदालत मशीनरी फौरी तौर हटाए पत्थर खणी बींदड़ ऐं ट्रकनि ट्रालनि खे बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत डिप्टी कमिश्नर थरपारकर, असिस्टेंट डायरेक्टर मिनरल ऐं माइंस खाते थरपारकर, डिप्टी कंजरवेटर शिकार खातो थरपारकर, असिस्टेंट डायरेक्टर सियाहत ऐं सकाफत खातो, सब डिविजनल वेलो खातो ऑफिसर, असिस्टेंट डायरेक्टर माहौलियात ऐं मौसमी तब्दीली खातो खां रिपोर्टूं ऐं दस्तावेज़ात तलब करे वरिता आहिनि। अदालत कंपनी मालिकनि खे 6 जनवरी 2022 ते अदालत में ज़ाती हैसियत में पेश थी शोकास जो जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मुख्तार कार ऐं असिस्टेंट कमिश्नर खे फौरी तौर कासर जबल ऐं धाना गांव जबल जी कटाई जो कम रोकाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत मशीनरी फौरी तौर हटाए पत्थर खणी बींदड़ ट्रकनि ऐं ट्रालनि खे बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत डिप्टी कमिश्नर थरपारकर, असिस्टेंट डायरेक्टर मिनरल ऐं माइंस खाते थरपारकर, डिप्टी कंजरवेटर शिकार खातो थरपारकर, असिस्टेंट डायरेक्टर सियाहत ऐं सकाफत खातो, सब डिविजनल वेलो खातो ऑफिसर, असिस्टेंट डायरेक्टर माहौलियात ऐं मौसमी तब्दीली खातो खां रिपोर्टूं ऐं दस्तावेज़ात तलब करे वरिता आहिनि। अदालत कंपनी मालिकनि खे 6 जनवरी 2022 ते अदालत में ज़ाती हैसियत में पेश थी शोकास जो जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर इम्तियाज़ धाराणी खां। जी इम्तियाज़, आधा कजो त नंगर पार्कर जी अदालत कारून जट जी कटाई वारे मामले जो सख़्त नोटिस वठंदे कम रोकण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। वधीक आधा कजो। हाँ जी, बिल्कुल। कारून जट जी कटाई वारे मामले जो सिविल जज पाण मुरादो जो नोटिस वरितो वियो आहे ऐं हुननि जेको आहे कंपनियुनि खे जेको आहे कम रोकण जी हिदायत कई आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट नंगर पार्कर पारां नोटिस जेको वठण खां पोइ त कारून जट जी कटाई वारो कम जेको आहे कंपनियुनि जेको मुख़्तलिफ़ कोहिनूर ऐं ॿियूं कंपनियूं जेके कमु करे रहियूं आहिनि उन्हनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। SHO नंगर पार्कर, SHO दानो धांधल, SHO SSP थरपारकर समेत ॿिया जेके सिक्योरिटी इदारा आहिनि, उनखां अलावा रेवेन्यू जा अमलदार, असिस्टेंट कमिश्नर तौरे ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे जेको आहे कम रोकण लाइ जेको आहे नोटिस जारी कया विया आहिनि, उन्हनि खे हिदायतनामा जारी कया आहिनि। तव्हांखे इहो ॼाणींदो रहां त थरपारकर में जेको कारून जट जी कटाई खां पोइ थर जा स्थानीय जेके आहिनि उन्हनि मुसलसिल एहतिजाज कयो आहे। थर सुजाग सथ पारां जेको आहे 2 ॾींहं अॻु में मिठीअ में कॉन्फ्रेंस को ठाही वई हुई। उनमें इहो थर जेको आहे कारून जट खे वर्ल्ड हेरिटेज में शामिल करण तौरे जेको कटाई बंदि करण लाइ जो मुतालबा रखिया विया। उनखां अलावा नंगर पार्कर में जेको आहे मुसलसिल जेको आहे कारून जट सुजाग फोरम जी जेको आहे जदोजहद जेको आहे पाण खां पोइ जेको आहे हिते पाण मुरादो नोटिस वरितो वियो आहे ऐं कंपनी मालिकनि खे जेको 6 जनवरी ते जेको अदालत में ज़ाती हैसियत में पेश करण ते शोकाज पेश करण ते ऐं शोकाज जो जवाब दाख़िल करण जो हुकुम जारी कयो वियो आहे।
उनखां अलावा जेको आहे सरकारी जेको आहे मजलिया खे माना कमु बंदि करण लाइ जेको आहे नोटिस जारी कया आहिनि उन्हनि माना इहो ॼण एज़ जिते मशीनरीज़ जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे रोके हींअर जो हींअर जेको आहे कमु बंदि कयो वञे। ऐं तव्हांखे ॼाणींदो न त कल्ह बि सुप्रीम कोर्ट डिस्ट्रिक्ट ऑफ कराची में जेको आहे चीफ जस्टिस बि कारूंजर जी कटाई वारे मामले ते हुननि जो सख़्तु रद्द अमल हो ऐं हुननि इहो चयो त कारूंजर ते जेको आहे सॼी मुल्क सॼे मुल्क जा सियाह जेके आहिनि उहे कारूंजर जी ख़ूबसूरत पहाड़ियुनि खे ॾिसण लाइ जेको ईंदा आहिनि हुननि खे जेको केरु कटे रहियो आहे। ऐं हीउ जेको आहे मुसलसिल एहतियात जेको आहे हलंदड़ आहे हिते जा जेके नुमाइंदा आहिनि हुननि सां जॾहिं असांजी मीडिया जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त हुननि जो चवणु आहे त असां त हिते का बि जेको आहे कारूंजर जी कटाई न थी आहे। इवन जेको आहे सेनेटर कृष्णा कोहली ऐं सूबाई सलाहकार वी जी कोहली जे जेको आहे हुते जा मक़ामी रहवासियुनि जो चवणु आहे त हुननि जे वेझो ई जेको आहे ॻोठ जे इहे कारूंजर जी कटाई हली रही आहे पर हू इन शयुनि खां जेको आहे पाण वाक़ुफ़ आहिनि। हुननि मुसलसिल इहो चयो आहे त कारूंजर जी का बि कटाई न हली आहे ऐं कारूंजर सुजाग फोरम जा साथी आहिनि ज़ुल्फ़ार कोसो अलारख कोसो ऐं ॿिया जेके हू मुसलसिल जदोजहद हलाए रहिया आहिनि ऐं हुननि जो अॼु बि जेको आहे अवेयरनेस कैंपेन जेको आहे नंगर पार्कर जे मुख़्तलिफ़ चढ़ींदा थोरे ॿियनि ॻोठनि में जेको आहे हुननि जी जारी आहे। हुननि जो इहो चवणु आहे त कारूंजर खे जेको आहे वर्ल्ड हेरिटेज में शामिलु कयो वञे ऐं हिकु नेशनल म्यूज़ियम जो दर्जो ॾिनो वञे ऐं कारूंजर जी जेको कटाई आहे हुननि खे जेको रोके जेको कयो वञे। हीउ कारूंजर जो जेको ख़ूबसूरत पहाड़ जेको आहे सिर्फ़ु नंगर पार्कर न जेके बि नंढियूं वॾियूं टकरियूं आहिनि हू कारूंजर जेको क़ीमती ग्रेनाइट आहे हुनखे बचाइण लाइ ऐं हुनखां जेको आहे बचाइण लाइ जेको क़दम खयां वञनि। हुननि जो इहो चवणु आहे त हिते जो इको सिस्टम हिते जो माहौलियाती आलूदगी ऐं हुनखां अलावा पाणी जो सिस्टम तोड़े मामला मसइला जेको कारूंजर जी कटाई खां पोइ थींदा। ऐं तव्हांखे ॼाणींदो हलां त हीउ जेको आहे अदालत जे जेको हिन हुकम खां पोइ जेको आहे नोटिस जारी थियण खां पोइ सोशल मीडिया तोड़े जेको आहे ॿियनि सोशल प्लेटफॉर्म्स ते जेको आहे थर जे माण्हुनि पारां ऐं सिंध जे जेको आहे हिकिड़े हल्के में जेको आहे सराई महसूस थी आहे। हुननि चयो त हीउ जेको फर्स्ट स्टेप आहे ऐं हुननि साराहियो आहे। उहा अवां खे इहो ॼाणींदो न त जेको आहे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी जेको आहे जेको दौरो आहे मतोका आहे थरपाकर ॾांहुं ऐं हुननि जो हिते जेको आहे तहरीक लाइ दोस्तनि जो इहो चवणु आहे त जेको जॾहिं जस्टिस गुलज़ार अहमद जी आमद ते जेको आहे असां हुते बि जेको यादाश्तनामो ॾींदासीं दरख़्वास्त ॾींदासीं ऐं त हिते कारूंजर जी कटाई थी रही आहे ऐं असां हर प्लेटफॉर्म ते कारूंजर जी कटाई ख़िलाफ़ जेको आहे बीहंदासीं ऐं आप जेको मुसलसिल एहतियात जेको जारी रखंदासीं। जी इम्तियाज़ धरानी आगाह करण जे लाइ।